أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والطور وكتاب مسطور في رق منشور والبيت المعمور والسقف المرفوع والبحر المسجور والطور وكتاب مسطور في رق منشور والبيت المعمور والسقف المرفوع والبحر المسجور إن عذاب ربك لواقع ما له من دافع ما له من دافع يوم تمور السماء مورا وتسير الجبال سيرا فويل يومئذ للمكذبين الذين هم في خوض يلعبون يوم يدعون إلى نار جهنم دعا هذه النار التي كنتم بها تكذبون أفسحر هذا أم أنتم لا تبصرون اصلوها فاصبروا أو لا تصبروا سواء عليكم إنما تجزون ما كنتم تعملون إن المتقين في جنات ونعيم فاكهين بما آتاهم ربهم ووقاهم ربهم عذاب الجحيم كلوا واشربوا هنيئا بما كنتم تعملون متكئين على سرر مصفوفة وزوجناهم بحور عين والذين آمنوا واتبعناهم ذريتهم بإيمان ألحقنا بهم ذريتهم وما ألتناهم من عملهم من شيء كل امرئ بما كسب رهين وامددناهم بفاكهة ولحم مما يشتهون يتنازعون فيها كأسا لا لغو فيها ولا تأثيم ويطوف عليهم غلمان لهم كأنهم لؤلؤ مكنون وأقبل بعضهم على بعض يتساءلون قالوا إنا كنا قبل في أهلنا مشفقين فمن الله علينا ووقانا عذاب السموم إنا كنا من قبل ندعوه إنه هو البر الرحيم فذكر فما أنت بنعمة ربك بكاهن ولا مجنون صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم نحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. يعني سورة طور चोटी طور سيناء مكية هي 49 آية 49 آية فيها ركوعان بركوعان إنما
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे इहा अचे थी, हिन खां पोइ सूरत नज्म ईंदी, पोइ सूरत क़मर ईंदी, पोइ सूरत रहमान, पोइ सूरत वाक़िया, पोइ सूरत हदीद। हीअ सभु जन्नत सां वास्तो रखनि थियूं ॻाल्हियूं, दोज़ख सां ॻाल्हियूं वास्तो रखनि थियूं, हीअ सभु महराज सां ॻाल्हियूं वास्तो रखनि थियूं। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महराज जो ज़िक्र हितां शुरू थी वियो, किथां खां शुरू थी वियो, हिते उहे इशारा आहिनि, पोइ सूरत नज्म में वधीक इशारा आहिनि, पोइ ॿाहिरि इहे ॻाल्हियूं आहिनि। तूर कसम आहे तूर जबल जो, जिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे नबूअत मिली। उहा किताब मस्तूर, किताब जेको लिखियलु आहे, सिट मस्तूर, सिट लिखणु, सत्र मस्तूर जो किताब आहे, जेको मस्तूर आहे, जेको लिखियलु आहे, जेको लोह महफ़ूज़ में किताब आहे, क़ुर आहे। हीउ क़ुर फी रक़िम मंशूर, खुलियल वर्कनि मंझि, हुनजो कसम आहे। वल बैतिल मामूर, हुन बैत मामूर जो कसम आहे, जेको सतें आसमान ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम महराज जे ॾींहुं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त बैतुल मामूर खे पुठि ॾियो ऐं वेठो, ऐं उन ते हज़ार फ़रिश्ता, 70,000 फ़रिश्ता अचनि था, जिन जी वरी वारो कोन ईंदुसि क़यामत ताईं, जेके तवाफ़ वेठा कनि। अहिड़े नमूने सां जहिड़ो तवाफ़ थो थिए बैतुल्लाह जो धरती ते। वतूर व किताब मस्तूर फी रक़िम मंशूर वल बैतिल मामूर, इहे 4 कसम थिया। वसक़्फ़िल मरफ़ूअ, ऐं मथे खयल जेको सक़्फ़ आहे, जेका छित आहे, यानी आसमान वारी छित जेका आहे। वसक़्फ़िल मरफ़ूअ, उन जो कसम आहे। वल बहरिल मसजूर, ऐं कसम आहे समुंड जो जेको उभामियल, यानी फाटे थो वञनि पंहिंजो ताक़त जे करे, पंहिंजे छोलियुनि जे करे। बैतिल मसजूर, ऐं 6 कसम थी आहे। इन अज़ाब रब्बिक लवाक़िउ, हीअ आहे जवाबु कसम, कसम जो जवाबु हीअ आहे। यानी छाजे लाइ कसम वेठो अलाह सुब्हानो तआला खणे, इन जे लाइ त चवे थो त पक करियो त इन अज़ाब रब्बिक लवाक़िउ, बेशक अज़ाब रब जो वाक़ई थियणो थींदो। सूरत वाक़िया ईंदी आख़िर मंझि हिन सिलसिले में, जेके सूरतूं आहिनि। इज़ा वक़अतिल वाक़िअतु लैसा लिवक़अतिहा काज़िबतुन, हिते फरमाए थो त हीउ मालहू मिन दाफ़िन, हिन में को रुकावट कान्हे का जेका दफ़ा करे सघे, हिन खे हटाए सघे, उहा का बि कान्हे का। यानी रब पाक जेको हुकुम करे छॾियो आहे, इहो थींदो ई थींदो, केरु हुनखे रोके न सघंदो। इन अज़ाब रब्बिक लवाक़िउन मा लहू मिन दाफ़े, हुनखे दफ़ा करण वारो, हुनखे रोकण वारो को कोन्हे। दफ़ा हो जाओ, दफ़ा थी वञ, माना हलियो वञ, हटी वञ। हाणे हिते केरु हटाईंदो हिन ॾींहं खे, क़यामत खे? अलाह ताला जंहिंजो हुकुम करे छॾियो आहे। यौम तमूरु समाउ मौरा, उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं आसमान जेको आहे ईअं थिरकंदो, ईअं आसमान ज़ोर सां थिरकंदो जीअं थिरकिजे। मौरा शब तमूर मौरा, पंहिंजो ज़लज़ल साद शयूं नज़ीम जे दुॾंदो। यौम तमूरु समाउ मौरा, तमूर मौरा। व तसीरुल जिबाल, जबल जेके आहिनि से घुमंदा फिरंदा, सैर कंदा, हलंदा हवा में, जीअं कप हदी उॾामे हवा में। फवैलु यौमइज़ लिल मुकज़्ज़िबीन, पोइ वैल आहे उन्हनि ॾे, उनखे उन लाइ जेके कूड़ो हुजनि, कूड़ो कयो रब पाक जे आयतुनि खे, क़ुर खे, नबी पाक खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, आख़िरत खे, क़यामत जे ॾींहं खे जन कूड़ो कयो, उन्हनि जे लाइ वैल आहे। हाणे हिते ही पहिरीं दफ़ो आयत आई आहे। हिन खां पोइ अहिड़े क़िस्म जूं आयतूं सूरत क़मर में, वरी सूरत मुरसलात में फैलु यौमइज़िल मुकज़्ज़िबीन, 10 दफ़ा उते ईंदो। ऐं पंहिंजो अहिड़े नमूने सां रिपीटेशन थियनि थियूं जिन सूरतुनि जूं, जिन आयतुनि जूं, उहे ईअं अचनि थियूं। फवैलु यौमइज़िल लिल मुकज़्ज़िबीन अल्लज़ीना हुम फी ख़ौदिन यलअबून, जेके उहे मुकज़्ज़िबीन, उहे कूड़ो कंदड़, जेके पंहिंजे
ख़ौद में पंहिंजे बक बक वेठा कनि, बकवास वेठा कनि, ख़ौदिन यल अबून रांदि वेठा कनि, लाभ ऐं लहव में मसरूफ़ आहिनि ऐं ग़फ़लत में आहिनि ऐं परवाह कोन अथनि अलाह जी, रसूल जी, नबीअ जी, क़ुर जी, कंहिं वार्निंग जी जेका अलाह ताला वटां अचे थी नज़ीर जी, न उनजी हुननि खे परवाह न आहे। वैलुन यौमइज़ फवैलुन यौमइज़ लिल मुकज़्ज़िबीन अल्लज़ीन हुम फ़ी ख़ौदिन यलअबून। यौम उहो ॾींहुं, कहिड़ो ॾींहुं, जंहिं ॾींहुं यौम युदऊन इला नारि जहन्नम दआ, जॾहिं सॼो वेंदो जहन्नम जे बाहि ॾांहुं सॾु करण वांगुरु जीअं सॾु कजे तीअं। धिका ॾेई धका ॾियणु, दाव सॾु बि करणु आहे, युद्ध ऊन धिको ॾियणु, धिको ॾियणु जीअं धिको ॾिजे तीअं धिको ॾिजे, यानी माण्हू धिकिया वेंदा हुन में। यौम युदऊन इला नारि जहन्नम दआ हाज़िहि नारु लती कुंतुम बिहा तुकज़्ज़िबून। इहा आहे उहो जहन्नम, इहा आहे उहा बाहि जंहिंखे तव्हां कूड़ो सम्झंदा हो। इहो अथव उहो सूरत यासीन में बि हो, सूरत रहमान में बि हो लफ़्ज़ अचे थो, कुंतुम बिहा तुकज़्ज़िबून हाज़िहि नारु लती कुंतुम बिहा तुकज़्ज़िबून। अफ़सिरुन हाज़ा, हाणे अफ़ ऐं अम इहे हाणे ईंदा घणा, तमामु घणा 12, 15, 20 वेंदा। अफ़सिरुन हाज़ा, हीउ छा जादू आहे, हीउ जादू आहे छा? अफ़ माना छा, फ माना पोइ छा हीउ जादू आहे, तव्हां ईअं इनखे जादू ते सम्झो। अफ़सिरुन हाज़ा अम अंतुम ला तुबसिरून, या तव्हां कोन था ॾिसो, यानी ॾिसो कोन था, अखियूं अथव त अखियूं अथव की भितर अथव, अखियूं अथव त ॾिसो त हीउ जहन्नम आहे या न आहे, हिन में वञो था हाणे गिरो था। अफ़सिरुन हाज़ा अम अंतुम ला तुबसिरून इस्लौहा, पोइ उछलिबो ऐं सड़ंदो, ॿई मानाऊं इन मां निकिरंदियूं। इस्लौहा फ़स्बिरू औ ला तस्बिरू, पोइ सब्र करियो या न करियो, सब्र न करियो, सब्र कंदव त बि ॻाल्हि साॻी, न कंदव त बि साॻी ॻाल्हि, जब बाहि में पवंदो सो पवंदो ई पवंदो, भले सब्र करियो न करियो। इस्लौहा फ़स्बिरू औ ला तस्बिरू सवाउन अलैकुम, साॻी ॻाल्हि आहे तव्हांजे लाइ, बराबरि ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे, यानी सब्र करियो न करियो ॻाल्हि साॻी आहे। इन्नमा तुजज़ौन मा कुंतुम तअमलून, तव्हांखे बदिलो ॾिनो वञे थो उन ॻाल्हि जो जेके तव्हां अमल कया, उनजो तव्हांखे इन नमूने सां बदिलो ॾिनो वञे थो त गिरो जहन्नम में उछलिबो ऐं पोइ वॾो सड़ो। हाणे हिते ॻाल्हि काफ़रनि जी फ़िल वक़्तु पूरी थी, हाणे मुतक़ीन जी ॻाल्हि थी अचे ऐं घणी ॻाल्हि हलंदी अॻिते 7वीं आयत खां वठी। इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व नईम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद, बेशक जेके तक़वा वारा परहेज़गारी वारा आहिनि, इन्नल मुत्तक़ीन, से उन्हनि जो हाल कहिड़ो हूंदो, फ़ी जन्नातिन व नईम, नेमतुनि में हूंदा, की कॾहिं जन्नत जन्नत बि न आहे जंहिंजो नालो ई नईम, जन्नतुन नईम आहे, ऐं हिते जन्नतुनि में ऐं नईम में नेमतुनि में हूंदा। इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व नईम फ़ाकीन ख़ुशि हूंदा, टिड़ंदा जीअं गुल ऐं मेवा टिड़नि था तीअं ख़ुशि हूंदा। त फ़ाकीन मज़ा ॿई लफ़्ज़ निकिरनि था, फ़क़ह मज़ा वञी ख़ुशि थियणु ऐं फ्रूट मेवो समर जेको आहे उहो बि फ़ाकिह मज़ा। फ़ाकिहीन बिमा आताहुम रब्बुहुम, जेको उन्हनि खे अलाह ताला ॾिनो, बख़्श कयो, अता कयो, आताहुम, अता ते सां पर ऐं ऐं तोए सां उनजो ॿियो फॉर्म आहे। फ़ाकिहीन बिमा आताहुम रब्बुहुम, अता कयईं, ऐं अमदद माना अता कयईं।
फाकिहीन बिमा आताहुम रब्बुहुम व वक़ाहुम रब्बुहुम अज़ाबल जहीम। ऐं वक़ाहुम बचायई हुनखे, सेव कयईं हुनखे, रब्बुहुम उन्हनि जे रब, अज़ाबल जहीम खां, दोज़ख जे अज़ाब खां, बाहि जे अज़ाब खां। जहीम जहम बि आहे, जहन्नुम बि आहे, सईर आहे, सभई नाला आहिनि जहन्नुम जा। कुलू वशरबू हनी, बचायई हिननि खे ऐं उनखे चयईं त कुलू वशरबू हनी, खाओ ऐं पियो, पियो ऐं खाओ, खाओ ऐं पियो, कुलू वशरबू हनी, रानीअ साईं लॻियो आहे रज करे, यानी उन में अहिड़े नमूने खाओ जो तव्हांखे पेट जो सूरु न थिए, को तकलीफ़ न थिए, को गले में ख़ारिश न थिए, का गला में ख़राबी न थिए, मतिलबु त हनीअनि जी माना अहिड़े नमूने सां आहे त उन मज़ा मतिलबु त सुहिणे नमूने सां जो का तकलीफ़ तव्हांखे न थिए। कुलू वशरबू हनीअम बिमा कुंतुम तअमलून, इन करे जो जेके अमल कंदा हो उनजो बदिलो तव्हांजे लाइ हाणे इहो आहे जो हुते जन्नत में रहो, नेमतुनि वारे में रहो ऐं पंहिंजो ख़ुशि थियो ऐं ख़ूब पंहिंजो मज़ो कयो ऐं जहन्नम खां बचांदा रहो ऐं पंहिंजो खाओ ऐं पियो रज करे। साईं लिखियो आहे रज करे खाओ, यानी ख़ुशि तबियत सां, यानी तव्हांखे बीमारी बड़ी न थिए हिन मज़ा, अहिड़ो नमूनो खाईंदो, न को मथे जो सूरु, न को पेट जो सूरु, न को ॾंदनि जो सूरु, न को ॾाठुनि जो सूरु, न को गले जो सूरु थींदो तव्हांखे। मुत्तक़ीन अला सुरुरिन मसफूफ़तिन, टेकूं ॾियो वेठा हूंदव पंहिंजे पलंगनि ते, सुरुरनि ते, जेके बिस्तरा हंध विछाइणा, सुरुरिन मसफूफ़तिन, क़तारुनि ते, सिफ़ुनि थियल क़तारुनि, वज़व्वजनाहुम बिहूरिन ऐन, ऐं शादी कराई वेंदी, ज़व्वजना तव्हांखे ॾिनो वेंदो, ग्रुप ठाहियो वेंदो, यानी उन्हनि सां मिलायो वेंदो तव्हांखे। ज़व्वजना जी माना हिते मिलाइण जी माना में आहे, निकाह करण जी माना बि हिन मां निकिरंदी। ज़व्वजनाहुम, हाणे हिते जेके ज़ालूं आहिनि उहे बि जेकॾहिं तव्हां उनजे लाइक़ु आहिनि, उहे तव्हांजे लाइक़ु आहिनि त उहे तव्हांखे उते मिलंदियूं। ॿियूं बि हूरूं पर परियूं जेके भला सा ठाहे, जेके सो पाण कुदरत वारो आहे, जेकी वणे सो करे। वल्लज़ीन आमनू वत्तबअतहुम ज़ुर्रियतुहुम बिईमानिन अलहक़ना बिहिम ज़ुर्रियतहुम वमा अलतनाहुम मिन अमलिहिम मिन शै। फरमाए थो हीअ अजब जहिड़ी ॻाल्हि आहे जेका सम्झणु खपे। फरमाए थो त वल्लज़ीन आमनू, ऐं उहे जिन ईमान आंदो, वत्तबअतहुम, ऐं उन्हनि जी इतिबात कयऊं, उनजे पोयां हलिया, ज़ुर्रियतुहुम, उन्हनि जे पोयरनि मंझां, उन्हनि जे ज़ुरियत माना उन्हनि जे सीड मंझां, उन्हनि जे ॿिज मंझां, ॿिज माना सीड माना उन्हनि जो औलाद जेका उन्हनि जा पोयां बि ईमान सां उन्हनि जे पोयां हलिया, अलहक़ना बिहिम, उन्हनि खे बि उन्हनि सां गॾु शामिलु कयो वेंदो, अलहक़ कयो वेंदो, गॾियो वेंदो, यानी जंहिं जन्नत में उन्हनि जा बुज़ुर्ग हूंदा, वॾा हूंदा, उन्हनि वटि हिननि खे बि मोकिलियो वेंदो, पोयरनि खे बि जेके उन्हनि जे लाइक़ु हूंदा हुन सां गॾु। अलहक़ना बिहिम ज़ुर्रियतहुम वमा अलतनाहुम मिन अमलिहिम, ऐं उन्हनि जे अमल में का बि घटिताई न कई वेंदी, यानी जेको सभिनी खां फैमिलीअ में जेको वॾे में वॾो दर्जो रखंदो हूंदो, उन जी जन्नत में सभिनी खे रखियो वेंदो। यानी कंहिंजी जन्नत ए आहे, कंहिंजी बी आहे, कंहिंजी सी आहे, कंहिंजी डी आहे, त जेको एक्सीलेंट जेको हूंदो, जेको सुपर जेको हूंदो, उन सुपर वारे वटि जेको बि हुजे, पोइ हेठियूं की मथियूं, उन जी जन्नत में हिननि सभिनी खे चइबो तई सभु हलो उते, सम्झो, उते जेको ॿिए कंहिंजो दर्जो घटायो न वेंदो, सभिनी खे उन वॾे दर्जे वारे वटि रखियो वेंदो। इहा माना आहे हिन सॼी आयत जी जेका सम्झणु घुरिजे। इहा एकी आयत आहे। वल्लज़ीन आमनू वत्तबअतहुम ज़ुर्रियतुहुम बिईमानिन अलहक़ना बिहिम ज़ुर्रियतहुम वमा अलतनाहुम, उन्हनि खे न घटायो वेंदो उन्हनि जो, मिन अमलिहिम, उन्हनि जे अमल मंझां को बि ज़रो घटायो न को, सभिनी खे वधायो वेंदो, बल्कि मिन शइ, को ज़रो बि, शइ जी माना ज़रो, ज़रो कुझु का कुझु बि न।
कुल्लु मिरिन बिमा कसब रहीन, सभु को पंहिंजो अमरिन पंहिंजे कीअ में ॻह पियल आहे। कसब रहीम, कसब माना कयल कमु जेको कसब थो करे माण्हू, उन में रहीन आहे, रहन आहे, उन में ॻह थियल आहे, यानी सभु को पंहिंजे कीअ में ॻह थियल आहे। यानी जेको करे थो हुनजो नतीजो ॾिसंदो, पर नतीजो जेको चङा माण्हू अमल कंदा त हुननि जे फैमिली में जेको चङो कमु वारो भलो जेको हूंदो, भलारो सभिनी खां उन वटि सभिनी खे मौजूदु कयो वेंदो, उन्हनि वटि रहायो वेंदो। वमददना मदद माना पखेड़ण जी माना में, ऐं ॾियण जे माना में, अता करण जे माना में, मदद करण जी माना में बि मुद्दत जी माना बि इन मां निकिरंदी। उन वक़्त जे लिहाज़ खां टाइम ऐं स्पेस ॿई कवर थिया थियनि में। वमददना बिफ़ाक़ियतिन, ऐं उनखे ॾिना वेंदा, पंहिंजो अता कया वेंदा, मदद कई वेंदी हुनजी बिफ़ाक़ियतिन वलहमिन मिम्मा यश्तहून, ऐं उनखे मेवा ॾिना वेंदा ऐं गोश्त जेके जिन जी हू चाह रखंदा, इश्तिहा कंदा, जिन जो ख़्यालु रखंदा। शहवत यश्तहून सद करणु, ख़्वाहिश करणु, हिन जे माना में सदूं के सुठियूं आहिनि, के भलियूं आहिनि, के मोचारियूं आहिनि सदूं जेके अलाह ताला ॾांहुं वठी वञनि, के सदूं बुछड़ाईअ जूं आहिनि, ऐं पंहिंजो उन्हनि जो ज़िक्र अलाह ताला सूरत आल इमरान में ॿियनि हंधनि ते कयो आहे त फलाणियूं 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 तव्हांजूं सदूं आहिनि, जेको सोन जूं, ज़हब जूं, माल जूं, औरतुनि जूं, औलाद जूं, फलाणियूं घोड़नि जूं, सुवारियुनि जूं, त इहे सदूं आहिनि। पोइ सदूं आहिनि की चङियूं बि थी सघनि थियूं, फ़ाइदे वारियूं बि थी सघनि थियूं, पर उहे सदूं जेके बुछड़ाई ॾांहुं खणी वञनि ऐं ज़ुल्म सां ॾांहुं खणी वञनि, उन्हनि खां अलाह ताला पनाह में रखे। पर दुनिया में इहे शहवत, दुनिया में इहे जेके शहवतूं आहिनि, सेक्शुअल शहवत आहे, सदूं ग्रेब करणु, ज़ुल्म करणु, हीअ करणु, इहे सभई शहवतूं, इहे सदूं, इहे जेके आहिनि से डिज़ायर्स आहिनि, इहे सभु डिज़ायर्स जेके आहिनि से उनखे मोड़णु घुरिजे, डिसिप्लिन करणु घुरिजे, जो चङाई ॾांहुं हुजनि सभई डिज़ायर। ويشتهون يتنازعون فيها كأسا لا لغو فيها ولا تأثيم। यतनाज़ऊन हिक ॿिए खे ॾींदा पिया, यानी आछींदा विछंदा, जीअं त दुनिया में माण्हू ॾींदा आहिनि हिकिड़े बदिरां, हीअ थाधल पी, शरबत पी, हीअ चांहि पी, काफ़ी पी, फलाण पी, हिक ॿिए खे जीअं ॾींदा आहिनि। यतनाज़ऊन फ़ीहा कासन, प्याला ॾींदा हिक ॿिए खे, ला लग़वन फ़ीहा, हुन में का लग़व न हूंदी, ॻाल्हि बुछड़ी न हूंदी, ख़राबु ॻाल्हि न हूंदी, विफलनि न हूंदो। वला तासीमुन, न की को गुनाह जो कमु हूंदो हुन में। यतूफ़ु अलैहिम ग़िलमान, ग़िलमान ग़ुलाम, ग़ुलमान ग़िलाम जा ग़ुलमान, ग़ुलाम माना जवान, जवान नौकर चाकर, हीअ बि ऐं छोकिरा पुट सभई ग़िलमान आहिनि। ग़िलमान लहुम कअन्नहुम लुलुम मकनून, उहे ईअं हूंदा जीअं मोती आहिनि ढकियल, मकनून, यानी सोना जो जवान जेके हूंदा ख़िदमत में हूंदा। वाक़बल बादुहुम अला बादिन, ऐं हिक ॿिए ॾांहुं वधंदा ऐं हिक ॿिए खां पुछंदा, यतसालून, हिक ॿिए खां पुछंदा, हिक ॿिए खां चवंदा, ॻाल्हियूं कंदा पाण में, दुनिया जे ज़माने जूं, जॾहिं ज़िंदा हुआ धरती ते, उन ज़माने जी ॻाल्हि कंदा पाण सां। क़ालू, चवंदा, हाणे इहो सूरत साफ़ात में बि अहिड़े क़िस्म जो ज़िक्र आहे, ऐं सूरत आराफ़ में बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं हिते ॿियनि सूरतुनि मंझि बि, त हिक ॿिए सां जन्नत वारा, हिक ॿिए सां दोज़ख वारा ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा। क़ालू इन्ना कुन्ना क़ब्लु फ़ी अहलिना मुशफ़िक़ीन,